रब्बुल आलमीन फरमाए त असां मोहलत ॾींदा आहियूं, ड्रिगरस ॾींदा आहियूं, भली गुनाह घणा करे, पर जॾहिं अल्लाह ताला जी गिरफ़्त थींदी आहे त पोइ को बि बचाइण वारो न हूंदो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी हुयो, पंहिंजी क़ौम में 950 साल तबलीग कई। घणो वक़्तु? 1000 साल मां रुॻो 50 साल घटि, 950 साल तबलीग कई। अहिड़ा निभागा हुया, अहिड़ा चंडरा हुया जो अल्लाह जे नबीअ जी ॻाल्हि ई न पिया मञनि। हिन बि अणथक थी तबलीग कई अल्लाह जे हुकुम सां, कॾहिं आस्ते, कॾहिं ॾाढे, कॾहिं लिक छप में, कॾहिं ज़ाहिर ज़हूर, हर तरह सां तबलीग कई। पर उन क़ौम वारनि इन 950 सालनि जे अरसे में सिर्फ़ु 40 माण्हू मुस्लमान थिया, सिर्फ़ु 40। अल्लाह जो रसूल, अल्लाह जो पैगम्बर साहिब मोजज़नि जो एॾी तबलीग कई 950 साल, तॾहिं बि सिर्फ़ु 40 माण्हू मुस्लमान थिया। पोइ रब्बुल आलमीन जल्ल शानु खे अर्ज़ कई त मुंहिंजा मौला, ही त अहिड़ी निभागी क़ौम आहे, उहे वरी बुत परस्त हुया। उन्हनि जा बुत हुया हिकिड़ो वद, सुवा, यगूस, यऊक, नसर, इहे उन्हनि जे बुतनि जा नाला हुया। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला जल्ल शानु पूरी सूरत नूह नाज़ुल कई आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान थियो आहे उन नूह सूरत में। अजीब अंदाज़ में अल्लाह जे नबी उन्हनि खे तबलीग कई आहे, पर हुननि नबी सॻोरे जी कंहिं ॻाल्हि ते तवजह न ॾिनो। तव्हांजो अल्लाह जे रसूल रब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला, हाणे ही ॻाल्हि मञनि नथा। मकरू मकरन कुब्बारा, वॾा मकर कयूं, उन क़ौम वारनि हद खां वधीक मकर कयूं। वक़ालू ला तज़रुन्न आलिहतकुम, जेके उन्हनि जा शोधा माण्हू हुया उहे चवनि पिया त पंहिंजे महबूदनि खे न छॾिजो, नूह जी ॻाल्हि न मञिजो, जेके असांजा अबा ॾाॾा पूॼे विया आहिनि महबूदनि खे। वला तज़रुन्न वद्दन वला सुवाअन वला यगूस व यऊक व नसरा, इहे उन्हनि जे बुतनि जा नाला हुया। हिकिड़ो वद, ॿियो सुवा, ॿियो यगूस, यऊक, नसर, इहे 5 उन्हनि जा बुत हुया। इन्हनि खे न छॾिजो, बसि इहे नूह जी ॻाल्हि न मञो। पर अल्लाह जो रसूल उन्हनि खे नसीहत कंदो रहियो, पर उन्हनि न मञी ॻाल्हि। पोइ आख़िर नबी सॻोरे उन्हनि खे बददुआ ॾिनी। अल्लाह ताला खे अर्ज़ु कई, वक़ाल नूह रब ला तज़र अलल अर्द मिनल काफ़िरीन दय्यारा, ये मुंहिंजा मौला, हिन पूरी रूई ज़मीन में काफ़रनि जो हिकिड़ो बि ॻोठु न छॾ, सॼी धरती खे बर्बाद कर। बददुआ बि अहिड़ी नबी सॻोरे कावड़ में ॾिनी त हिननि जो हिकिड़ो ॻोठ बि न छॾ। इन इंतज़रहुम युदिल्लू इबादक, जे हिननि खे छॾींदे त जेके मुस्लमान थिया आहिनि 40 ॼणा, इन्हनि खे बि गुमराह करे विझंदा। वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा, जेके हिननि जा ॿार ॼमंदा उहे बि फाजिर ऐं काफ़र ॼमंदा। इन्हनि जो जेको नसुलु ॼमंदो उहो नसुलु बि काफ़र हूंदो। तंहिंजे करे इन्हनि जो जड़ बुनियाद ई ख़तमु कर। रब ग़फ़िरली वली वालिदैय, ए मुंहिंजा मौला मूंखे बख़्श कर, मुंहिंजे अबे अमड़ खे बख़्श कर। वमन वलिमन दख़ल बैतिय मुमिना वलिल मोमिनीन वल मोमिनात वला तज़िद ज़ालिमीन इल्ला तबारा। ए मुंहिंजा मौला, जेको मुंहिंजे घर में मोमिन मोमिनियाणी थी मुंहिंजे घर दाख़िल थिए उन जी हिफ़ाज़त कजांइ, ऐं
जेके ज़ालिम आहिनि उन्हनि खे तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾिजे। पोइ नबी सॻोरे इहा बददुआ ॾिनी, पर अहिड़ी बददुआ ॾिनई त रुई ज़मीन में ई हिकिड़ो काफ़र जो ॻोठ बि न बचे। पोइ रब्बुल आलमीन जल शानो फरमायुसि हाणे ॿेड़ी ठाहे सॼी धरती खे ॿोड़ींदुसि, बसि बचंदा इहे जेके तोते जन ईमान आंदो आहे। इन्हनि खां सवाइ ॿी सॼी रुए ज़मीन खे मां रब ग़रक़ करण वारो आहियां। पोइ वकान नूह नजारा, हज़रत नूह अलैहिस्सलाम वाढो हुयो, वाढको कमु कंदो हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो धंधो जेको हो वाढको हुयो। पोइ रब्बुल आलमीन जल शानो फरमायुसि त ॿेड़ी ठाहे। पोइ नबी सॻोरे खे जो हुकुम मिलियो ॿेड़ी ठाहिण जो, पर ॿेड़ी अहिड़ी ठाहे जंहिंमें इहे तुंहिंजा जेकी मुस्लमान इहे त वेहनि, पर रुई ज़मीन में जेकी बि जानदार आहिनि उन्हनि जो जोड़ो जोड़ो इन में वेहे। मिसाल कुतो कुती, ॿिलो ॿिली, झिरक झिरकी, हेड़ो हेड़ी, कबूतर कबूतरी, माना हर पखी ऐं हर जानवर जो जोड़ो उहो इन में मापे। हाणे एॾी वॾी ॿेड़ी ठाहिणी पई। किताबनि में अचे थो त उन ॿेड़ी जा जेकी तख़्ता हुया से 1.25 लख हुया, 1,24,000 उन जा रुॻे तख़्ता ठाही। हाणे इन ठाहिण में बि अरसो लॻो हूंदुसि न। उन वक़्त में मशीनूं त कोन, चीर जूं जो यकदमि काठ खे चीरे ऐं तख़्तो ठहे। इहे यको वढण ठाहिण उन में अरसो लॻो। पोइ शहर खां ॿाहिरि ॿेड़ी ठाहींदो। पोइ जेॾी महिल माण्हू तूं लंघंदा हुआ त खिलंदा हुआ, चवंदा छा थो करीं? चई हीअ ॿेड़ी थो ठाहियां, मां ऐं मुंहिंजा जेके पैरोकार आहिनि उहे बचंदा, बाक़ी ॿिया सभु उॾंदा। पोइ माण्हू खिलंदा हुआ, टहक ॾींदा हुआ, ठठोलूं कंदा। चई भली तव्हां ठठोलूं कयो, अॼु तव्हां असां ते खिलो था, सुभाणे असां खिलंदासीं, तव्हां ॿुॾंदव। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी जा उहे तख़्ता मिलाए ठाहींदो वियो। हे वरी निभागा ईअं कनि जो उन राति जो वञी काकूस करे अचनि उन ॿेड़ीअ में। नबी सॻोरो ॿेड़ी ठाहे, हे वञी उन में काकूस करे अचनि। उहो अलाह ताला खे अर्ज़ु कई मुंहिंजा मौला हे त निभागा हिन में अचे गंदगी करे फिटी था करे वञनि। रब फरमाए तूं पंहिंजो कमु कर, इहे पाणे साफ़ु कंदा। जेके गंदगी कनि था न साफ़ु बि इहे पाणे कंदा, मां पाणे कराईंदुसि हिननि को साफ़ु। पोइ हीअं थियो जो उन नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ी बीमारी ख़ारिश जी थी, बदन में ख़ारिश जी बीमारी थी। सॼो ॾींहुं वेठा खननि पर उन जी सुकून न अचे। ख़ारिश थींदी आहे न, जीअं खन हो त उन ते खुजली पई थींदी पर करार न ईंदो आहे। उहो खननि पर उनजी ख़ारिश लहे कोन। पोइ हिकिड़ो वियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उन ॿेड़ी में काकूस करण जे लाइ, हीअं पेर जो तिरकियुसि ऐं किरियो। उहो काकूस जेको अंदरि पियो हो न, उहो जो बदन खे लॻुसि त बा ख़ारिश ख़तमु थी वई। उन माण्हू जी ख़ारिश ख़तमु थी वई। उन अची ॻोठ वारनि खे ॿुधायो भई ख़ारिश जो इलाज ख़ारिश जो मां ॾिसी आयो। पोइ सही जेके बि ख़ारिश वारा अचनि उहो गंदु खणंदा, मखींदा वञनि, ख़ारिश ख़तमु थींदी। असुल सॼी ॿेड़ी साफ़ करे छॾियो। उहो जेको रब्बुल आलमीन फरमायो त तूं पंहिंजो कमु कर नूह, इहे पाणे साफ़ कंदा। अलाह जी ज़ात बादशाह हुआसीं, रब जीअं करणु चाहे। पोइ जॾहिं ॿेड़ी ठही उन जा 1,24,000 तख़्ता थिया। रब्बुल आलमीन फरमाइसि त हाणे जॾहिं ॿेड़ी तयारु थी वई, पोइ रब फरमाए त हर ॿेड़ी ते हिकु नबीअ जो नालो लिख। 1.25 लख 1,24,000 नबी थिया आहिनि न, हर नबीअ जो नालो तख़्ते ते तोखे लिखिणो आहे त इहा ॿेड़ी तरंदी। न त तूफ़ान एॾो अचिणो आहे
जेको सॼी रुई ज़मीन ते उहो पखिड़िजी वेंदो। पोइ ईअं थियो जॾहिं ॿेड़ी ठही तयारु थी वई, हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो पंहिंजे मोतक़िदनि मुरीदनि खे त हाणे ॿेड़ी में चढ़ो, ऐं जानवर जेके हुआ उन्हनि जा बि जोड़ा जोड़ा ॿेड़ी में चाढ़ियईं। पोइ जॾहिं ॿेड़ी तयारु थी वई, रब्बुल आलमीन जल शानु खे अर्ज़ु कयईं त मुंहिंजा मौला हाणे मुंहिंजी ॿेड़ी तयारु आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, उहो वरी बेफ़रमान हुयो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु उहो बेफ़रमान हो। हज़रत नूह उनखे चयो त हलिया मूंसां ॿेड़ी में चढ़। चई त सावी इला जबलिन यासिमुनी मिनल मां, मां वञी जबल ते चढ़ंदुसि, उहो जबल मूंखे पाणी खां बचाईंदो। वॾो जबल पहाड़ आहे, उन ते चढ़ी वेंदुसि, मूंखे पाणी न ॿोड़ींदो। त हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायुसि त पुटु ईअं कोन्हे, अलाह जे ॾमर जो पाणी हूंदो, उन मूं तूं बची न सघंदे, बचंदा उहे जेके मुंहिंजी ॿेड़ी में चढ़ंदा बसि। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम वारनि खे फरमायो त वक़ाल अर्कबू फीहा, सभु चढ़ो इन ॿेड़ीअ में, सुवार थियो। बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा, इन जो हलणु, इन जो चुरणु, इन जो पाणीअ में तरणु सभु अल्लाह जे नाले सां आहे। इन रब्बी लग़फ़ूरुर रहीम, बिलाशक मुंहिंजो परवरदिगार वॾो बख़्शणहार, वॾो महिरबान आहे। चढ़ो ॿेड़ी में। वही तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल, पोइ इहा ॿेड़ी जेॾी महिल हले पई, मौजूं पियूं अचनि हवा में, जीअं जबल ईंदा आहिनि न, जबलनि जेॾियूं वीरूं लहरूं उथनि पियूं, मौजूं, उन्हनि जे विच में उहा ॿेड़ी हले पई। वनादा नूह इब्नहू, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾु कयो। वकान फी मअज़िलिन या बुनय्य अर्कब माना, उहो बीठो होॾे पंहिंजे घर ॾे, त हज़रत नूह अलैहिस्सलाम सॾु कयोसि त ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया असां सां गॾु हिन ॿेड़ी में चढ़। वला तकुम मअल काफ़िरीन, काफ़रनि सां गॾु न हुज, तूं हलिया मूं सां गॾु हिन ॿेड़ी में चढ़। काल सआवी इला जबलिन यासिमुनी मिनल मां, त नूह जो पुटु चवणु लॻो त मां हिन जबल ते चढ़ी वेंदुसि, इहो जबल मूंखे पाणी खां बचाईंदो। काल ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह, पुटड़ा अॼु अल्लाह जे अज़ाब वारे अमुर खां ॿियो कुझु न बचाईंदो, बचणो अथई त मूंसां ॿेड़ी में चढ़। पर इहा अञा गुफ़्तगू हले पई पुट ऐं पीउ जी। वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन, अञा इहा गुफ़्तगू हले पई त हीअं ओचितो लहर जो पाणी जी आई। फकान मिनल मुग़रक़ीन, नूह जो पुटु ॿुॾी वियो। जेॾी महिल ॿुॾी वियो, ओॾी महिल अलाह तबारक व तआला जो हुकुम मिलियो, वकील या अर्द अबलई माअके, अलाह जो हुकुम मिलियो त ए ज़मीन पंहिंजो पाणी ॿाहिरि कढ, बुंभ ॾेई ॿाहिरि पाणी कढ। वया समाउ अक़ली, ए आसमान तूं पंहिंजो पाणी पलटाए, मथों आसमान मां मींहुं वसणु लॻो, हेठों ज़मीन मां बुंभ ॾेई पाणी निकितो। ईअं पाणी जो निकितो त इहा ॿेड़ी चढ़ंदी वई, पाणी मथे हलंदो वियो तव्हांजो जेकी धरती जा वॾे खां वॾा जबल हुया न, उन्हनि जबलनि जे मथां बि 70 गज़ पाणी मथे पहुतो। 70 गज़ मथे ऊचाई ते पाणी पहुतो। एतिरो अलाह ताला जे कहर जो इहो तूफ़ान आयो। तव्हांजो जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट इहा ॻाल्हि न मञी, वनादा नूह रब्बहू फ़क़ाल रब्बि इन अब्नी मिन अहली, जेॾी महिल पुटु ॿुॾेसि पियो न, ओॾी महिल रड़ के चए, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो बचो आहे। पीउ जी शफ़क़त हुई न, साम्हूं जो ॿुॾे पियो त रड़ करे चई, इन अब्नी मिन अहली व इन वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन, ये मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो हक़ आहे, सचो वाइदो आहे। तो चयो हो त तुंहिंजा घर वारा जेके आहिनि उन्हनि खे बचाईंदुसि,
हे मुंहिंजा मौला मुंहिंजो घर जो भाती आहे, मुंहिंजो बच्चो आहे, ॿुॾे थो पियो, तूं बादशाहनि जो बादशाह आहीं। हे मुंहिंजा मौला मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो घर वारो आहे, घर जो भाती आहे, तो फरमाए तुंहिंजे घर जा भाती बचाईंदुसि। क़ाल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, अलाह ताला फरमाए त ए नूह इहो तुंहिंजे घर जो भाती नाहे, तुंहिंजे घर वारनि मंझां नाहे। इन्नहु अमलुन गैरु सालिह, इन जा अमल सुठा न आहिनि, इन जा अमल चङा न आहिनि, बेफ़रमान आहे, इहो तुंहिंजो पुटु आहे ई न। हालांकि हुयो पुटु, हुयो हज़रत नूह जो बच्चो, चवे पियो त इन्नबनी मुंहिंजो पुटु। रब फरमाए त तुंहिंजो पुटु न आहे, तुंहिंजो पुटु उहो आहे जेको फर्मा बरदार हुजे, जेको तुंहिंजो चयो मञे। फला तसअल मा लैस लक बिही इल्मुन इन्नी आइज़ुक, ए नूह मां रब तोखे नसीहत थो कयां, मूंखे अहिड़ो सुवाल न कर, इहो सुवाल मूंखों न कर। अल्लाह जी ज़ात बेनियाज़ आहे न, हेॾो बच्चो पियो ॿुॾे, अल्लाह जे नबी पियो ॾिसे, पोइ रब पियो फरमाएसि त मूंखां इन जे बारे में सुवाल बि न कर, चओ बि न मूंखे। इन्नी आइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन, मां तोखे नसीहत थो कयां, तूं बेख़बर माण्हुनि मंझां न थी, हे नूह हिन जे बारे में मूंखे न चओ। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो त क़ाल रब्बी इन्नी अऊज़ु बिक अन असअलक मा लैस ली बिही इल्म, ए मुंहिंजा मौला मां तोखां पनाह थो वठां, मुंहिंजा रब करीम मां तोखां बख़्शिश थो घुरां, मूंखे माफ़ु कजांइ, मां अहिड़ो सुवाल न कंदुसि जेको तोखे पसंदि न आहे। पोइ रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायुसि त क़ील या नूह उहबित बिस्सलामिम मिन्ना व बरकातिन अलैक व अला उममिम मिम्मन मअक, ए नूह तोते मुंहिंजो सलाम आहे, तूं सलामती वारो ही, तोते बरकतूं आहिनि, ऐं जेकी तोसां जमायतूं गॾु आहिनि न, जेकी जोड़ा 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 ख़ल्क़ुल्लाह जा तोसां गॾु आहिनि, इन्हनि सभिनी जे मथां मुंहिंजी रहमत आहे, इन्हनि सभिनी जे लाइ सलामती। तुंहिंजी ॿेड़ी में चढ़िया न, इहे बची विया, बसि पूरी रुई ज़मीन मंझां बच्चा सिर्फ़ु इहे जेके इन ॿेड़ी में चढ़िया। सम्झो ॻाल्हि खे? हां, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे इन ॿेड़ी जो, पाण फरमाइनि था त मुंहिंजा अहल बैत जेके अथव नूह जी ॿेड़ी वांगुरु आहे। जेको नूह जी ॿेड़ी में चढ़ियो हो सो बची वियो, जेको रहिजी वियो सो ॿुॾी वियो न, त मुंहिंजा जेके अहल बैत, मुंहिंजो घराणो आहे, इहे बि नूह जी ॿेड़ी वांगुरु, जेकी इन्हनि सां मुहबत रखियऊं, इन्हनि जी ग़ुलामी में आया, इहे बची वेंदा, जेके इन्हनि खां परे थी विया उहे ॿुॾी वेंदा घर। हिकिड़ी रिवायत में आहे जॾहिं नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी हले पई त सॼी ज़मीन ॿुॾी वई न, पर जेको बैतुल्लाह जिथे काबो शरीफ़ आहे, इहा जाइ इते आसमान ताईं नूर ॻंढियल हुयो, इहा जाइ फ़ज़ाउनि में बि ईअं नूर नज़र पियो अचे त इहा काबे वारी जाइ आहे। पोइ इहा ॿेड़ी इन काबे खे हीअं फिरंदी रही, तवाफ़ कंदी रही। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे जमायत खे फरमायो, जेके माण्हू गॾु हुया उन्हनि खे फरमाई त ज़ाल मुड़ुस जोड़ा जोड़ा गॾु हुया, फरमाई त हिते इहो जेको ज़ाल मुड़ुसी वारो हक़ शरह वारो इहो कमु न कजो, हिते थोरे हक़ हिलाल आहे, ज़ाल आहे, पर हिन ॿेड़ी में इहा आज़माइश जी जाइ आहे, हिते इहो कमु न कजो। पोइ नूह अलैहिस्सलाम जा पुट हुया हाम, साम, याफ़िस, उन्हनि मंझां हिकिड़ो पुटु जेको हुयो, उन वीचारे खे उहो सवाइ शौक़ु हुयो, हुते ॿेड़ीअ में पंहिंजी घरवारी सां शुरू थी वियो। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे कावड़ आई, थी त तोखे जॾहिं मूं झलियो हुयो तो छो इहो कमु कयो? बाबा हाणे मूंखों थी वई। पोइ नूह कावड़ में उन खे पारा तो ॾिनो, उनजी शिकिल कारी थी वई। हे जेके अफ्रीकी आहिनि न, अफ्रीका जा, इहे मुल्क जा कारा,
ये उन जो औलाद आहे। हालांकि हज़रत नूह अलैहिस्सलाम जो रंग कणकाऊं हुयो, कणक रंग। हीअ असांजो जेको पाकिस्तान या हिंदुस्तान इन्हनि जी मुल्कनि जो जेको रंग आहे इहो कणक रंग आहे। कणक कीअं हूंदी आहे, जेको कणक जो रंग आहे इहो असांजे मुल्कनि जो रंग कणकाऊं। ऐं आदम जी माना इहा आहे कणक रंगो। आदम लफ़्ज़ जेको आहे न इन जी माना ई कणक रंगो आहे। ऐं जेकी इहे अंग्रेज़ गोरा आहिनि ऐं साईं मुंहिंजा ॿिया वरी तुर्क जेकी आहिनि इहे वरी सुनहरी रंग जा आहिनि, पर हे जेके हबशी आहिनि इहे कारा आहिनि, अफ्रीका जा। इहे कारा, हज़रत नूह त कारो न हुयो न, पोइ इहे छो कारा थिया? आदम कारो न हुयो, ही कारा छो थिया? इन जो सबबु बुज़ुर्गनि इहो लिखियो। कारा इहे पिट हा, ईअं फरमाईंसि त अलाह तुंहिंजो रंग कारो कंदो, त चवण सां उहे लफ़्ज़ निकिता, उन्हनि जो रंग कारो थी। एॾे मां वियुसि कीनिया जे मुल्क में, पोइ नीरोबी जे शहर में हुते जुमो नमाज़ पढ़ियुमि। मस्जिद हुई वॾी आलीशान मस्जिद हुई, 5-7 हज़ार माण्हू हुया, वॾी मस्जिद हुजे। उन में मूं निमाज़ पढ़ी, हीअं ॾिसां हेॾे होॾे, चौधारी ॾिसां, रुॻे कारा 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 कारा, वरी बि कारा, असुल अहिड़ा कारा जहिड़ो इहो तए जो तरो ॾिठो अथव न, अहिड़ा कारा। नूह जी दुआ हिननि खे लॻी आहे। पोइ जन अलाह जे नबी जी फर्मा बरदारी कई, चयो मञियो, उहे बची विया। ॿी सॼी क़ौम जी क़ौम, सॼो इलाइक़ा, सॼी धरती अलाह जे ॾमर जो शिकार बणिजी वई। सम्झो था त हू नूह जी क़ौम हुई, असीं मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहियूं। हुज़ूर जे सदके अलाह ताला असांखे वॾियूं मराआत ॾिनियूं आहिनि, वॾियूं रिआयतूं कयूं आहिनि, वॾा एहसान रब जा असां ते थिया आहिनि। हाणे उन्हनि जो असांखे क़दुरु त करणु खपे न, फर्मा बरदारी करणु असांजो हक़ु आहे न। अलाह जो चयो मञूं, अलाह जे हबीब जो चयो मञूं। जेको बेफ़रमानी थो करे, ॿिए खे कस नथो लाहे, उहो पंहिंजे सिर जो नुक़सानु थो करे। इन असंतुम लिअनफुसिकुम व इन असातुम फलाहा। जेकॾहिं तव्हां चङा थींदव त इहा चङाई तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, पर जे बुरा थींदव त इहा बुराई तव्हांजे ॻिचीअ मां पकड़ींदी। सम्झो था? अलाह ताला जल शानु शल असांखे फर्मा बरदार बनाए, बेफ़रमानी खां बचाए। अलाह ताला